मुफ्ती साहब, हमारी बारगाह में सवाल अर्ज़ ही आहे त रोज़े जी नियत जा अहकाम बयानु फ़रमायो। नियत रोज़े जे लाइ केतिरो ज़रूरी आहे? बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इन्नमल अअमालु बिन्नियाति व इन्नमा लिकुल्लि इम्रिइन मा नवा। अमलनि जो बुनियाद, अमलनि जो दारो मदार नियतुनि मथां आहे ऐं हर शख़्स जे लाइ उहो ई आहे जंहिंजी उन नियत कई आहे। त अमल में नियत हिकु बुनियादी हैसियत रखे थी न। ऐं नमाज़, रोज़ा, ज़कात, हज बिलख़ुसूस इन्हनि इबादतनि खे इबादत मक़सूदा चयो वेंदो आहे। इबादत मक़सूदा नियत जे बग़ैर शुरू ई नाहे थींदी। त लिहाज़ा जेकॾहिं रोज़े जे हवाले सां ॻाल्हि कजे त ईअं सम्झो त रोज़ो नियत जे बग़ैर कुझु न आहे। मिसाल जे तौर सां हिकु शख़्स फजर जे वक़्त खां सिज लहण ताईं खाइणु पीअणु जेकी रोज़े जा लवाज़िमात रोज़े जूं पाबंदियूं हुयूं उन्हनि सभिनी पाबंदियुनि खे मुकमल तौर सां उन पूरो कयो, पर उन जी रोज़े जी नियत कान ही त हिन जो रोज़ो न थींदो, सवाबु न मिलंदो। त लिहाज़ा नियत जे हवाले सां मुहतात हुअण बि ज़रूरी आहे ऐं नियत जा जेकी बुनियादी अहकाम आहिनि इहे बि असांखे मालूम हुअणु ज़रूरी आहिनि ताकी असांजो रोज़ो दुरुस्त थी सघे। ख़ुलासो ई निकितो त नियत जे बग़ैर रोज़ो आहे ई न। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।